8 मार्च के हवाले से ही अज 3 साल है 2018 में जो पहिरियों पूरे पाकिस्तान में औरत मार्च थो उन में असां ऑर्गेनाइज़र हाँ कराची और हैदराबाद के औरतुन सिंध में पहिरियों दफ़ो वो मार्च किया जैमें असां हिकिड़ी पूरी बस हैदराबाद में छोकरियों की यूनिवर्सिटी की बस वठी आया हाँ उन 2019 का असां यो मार्च इन में किया हैदराबाद में पोइ असां सखर वियासीं इन साल वरी असां ही मार्च हैदराबाद में करे रहिया आहियूं। कोविड के करे असां चई सघूं था तो जॾहिं वॾे पैमाने ते असां 3 महीना मोबिलाइज़ेशन कंदा आहियूं उहा न करे सघिया आहियूं पर समाज में मार्च के हवाले से जेको तहरुक है ऐं जेके औरतूं मुतहरिक आहिनि ऐं जेको हिन पेंडेमिक के दौरान असांजे साम्हूं पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सिंध में जेका औरतुनि ते तशद्दुद जा वाक़िया वधिया आहिनि कारोकारी जा वाक़िया वधा आहिनि ऐं नंढड़नि ॿारनि सां जिनसी तशद्दुद जा वाक़िया वधा आहिनि उन लाइ असां ज़रूरी सम्झूं था त पूरी सिंध जूं औरतूं मिली करे आवाज़ बुलंद कनि त जीअं समाज में हकारी रवैया ऐं औरतुनि जी जे लाइ जेको अदम तहफ़ुज़ जो एहसास आहे उहो ख़त्म थी। इहा इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजूं भेनरूं एतिरियूं बाशऊर आहिनि जो हर खिते में असांजो वञण जो मक़सदु ई सखर या असां नवाबशाह ऐं लाड़काणे बि वेंदासीं इहो आहे त उतां जे औरतुनि सां असां गॾु बि उन्हनि खे सघ ॾियूं त उहो अॻियां पंहिंजो आवाज़ पाण खणी सघनि। तंहिंजे करे जंहिं तरीक़े से कुछ दुरियूं कोशिश करे रहियूं आहिनि कुछ मीडिया ते नेगेटिवली रिपोर्ट थी रहियो आहे त इहो को तकरारी मामिलो आहे इहो कतई तकरारी न आहे। पहिरियों मार्च सिर्फ़ु कराची में थियो हुयो, ॿियो मार्च सिंध पाकिस्तान के 5 शहरनि में थियो हो ऐं 3 मार्च पाकिस्तान के 10 शहरनि में थियो हो ऐं ही 4थो मार्च आहे जेको असांजे इंफॉर्मेशन मुताबिक़ पाकिस्तान के 15 शहरनि में थी रहियो आहे। त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे, कामयाबी जी ॻाल्हि आहे, इन खे कामयाबी करे पेश कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk